जंहिंजे जे लाइ ऐं जंहिंजी ज़िम्मेवारी तव्हांजे साथियुनि जे मथां रखी वई आहे ऐं आउं उमीद थो करियां त जेकी बि वर्किंग कमेटी तनक़ीबाती जी इलेक्शन कमेटी चूंडे मर्कज़ खे ॾिनी आहे उहा उस्तादनि सां इंसाफ़ कंदी ऐं सुठी क़यादत चूंडण जो मौक़ो तव्हांखे ॾींदी तव्हां सां का बेवाजिबी न कंदी ऐं उमीद थो रखां ऐं वधि खां वधि ज़िम्मेदारी तव्हां उस्ताद सां थींदी आहे छाजे करे जो तव्हां ई पंहिंजी क़यादत ॾींदा ही तव्हांजा अमीन आहिनि ही इंसाफ़ कंदा तव्हां सां ऐं हिननि मञा तव्हां पंहिंजी मदद जी उमीद नथा रखी सघो ऐं इंसाफ़ जी उमीद रखी सघो था तव्हां सभिनी साथियुनि जे अॻियां ही ॻाल्हि वाज़िब थी वई आहे त तक़रीबन हाणे हर यूनिट में हर ज़िले में जेके पुराणा उस्ताद आहिनि उहे 25% वञी विया आहिनि हाणे 75% नौजवान अची विया आहिनि जिन एजुकेशन जी ज़िम्मेवारी खई आहे ऐं उन ते कमु कंदा रहनि था ऐं उन्हनि ते हाणे इहो फ़र्क़ु आहे त पंहिंजे अॻुवान जी जीअं 1951 खां असांजे वॾनि ॾिठो त बाबा असांजे टीचर सां हर टाइम बेवाजिबी थिए थी उन सां सियासतदान बेवाजिबी करे थो वक़्त जो ऑफिसर ब्यूरोक्रेट उहो करे थो वक़्त जी हुकूमत जेकी आहे उहे पंहिंजी पॉलिसियूं इन्हियूं लाहे थी जो हिते अकाउंट ऑफिस ऐं मुलाज़िम खे पाण में विढ़ाए छॾे थी ऐं बजाए तइलीम जे हीअ हिक ॿिए खे विढ़ंदा रहनि था उहे मथे मज़ा ॾिसंदा रहनि था जेकॾहिं हू इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कनि त टे तरीक़े सां असांजो उस्ताद विढ़े छो या उन खे 5 रुपया वठी करे तव्हां मराइत ॾिनी छो हिकिड़े खे ॾीनि था ॿिए खे नथा करप्शन था कनि हिकिड़नि खां हज़ारों रुपया वठो उन्हनि जी इंक्रीमेंट बहाल था कनि ऐं हिकिड़नि खे डप ॾींदा तव्हां ॾे ते रिकवरी थी वई हूंदी आहे ऐं या हितां पैसा ॾियो अव्हांजो सर्व मुकम आहे या त टको ॾींदा पावी त अहिड़े हिसाब सां असांजी वक़्त जी गवर्नमेंट जेकी आहे उन असां मुलाज़िमनि खे ऐं अकाउंट ऑफिसर ते पाण विढ़ाए छॾियो पॉलिसी वारीअ हूंदा हुजे त हिते असां अकाउंट ऑफिसर एतिरो ताक़तवर न आहे जेतिरो असांजे वक़्त जी हुकूमत जे फ़ैसिलनि जे करे थी तंहिं करे तव्हांखे वक़्त जे हुकूमत विढ़ण लाइ तव्हांखे अहिड़ी बासलाहियत क़यादत ॾियणी पवंदी जेका पुट करे बि न हटे ऐं तव्हांजो फ़ोटो बि न करे ऐं तव्हांजे हथनि लाइ पंहिंजे सिर जी परवाह न करे उहा चूंडण जो इख़्तियार हाणे तव्हांखे मिली वियो आहे ऐं इहो सभु तव्हांजे मथां ज़िम्मेवारी आहे नौजवान क़यादत खे तंज़ीम में इन्वॉल्व करियो हुननि जा साथी बणिजो हुननि जी सॾ सां ॾिसो न असां वटि तंज़ीम वटि का पुलिस न आहे तंज़ीम वटि हथियारी तव्हांजे तइदाद जो आहे तव्हांजे तइदाद जो आहे ऐं तव्हांखे ईअं बि कोन चवंदा उहिदेदार न मर्कज़ी चवंदो न डिवीज़न जो चवंदो न ज़िले जो चवंदो न को टके जो चवंदो त लठ कुआड़ी खणी अचो त हिननि खे हल कॾहिं ईअं कोन चवंदो तव्हांखे चवंदो अचो असां सां गॾु पियो सिर्फ़ु अचो असां सां गॾु पियो त असीं मुखालिफ़ खे असीं पंहिंजी ताक़त ॾेखारियूं न असां वटि बंदूक जी ताक़त आहे न असां वटि लठ जी ताक़त आहे न असां वटि कुआड़ी जी ताक़त आहे ताक़त असां वटि आहे त असांखे कुल में मिला थियूं जेका असां कोताही कयूं था ऐं कंदा अचूं असांजो तजुर्बो आहे असांजा साथी
अॻे ॾींहुं चई छॾंदा आहिनि त पाण सुबुह जो सवेरे असीं पोस्टर में हलंदा जंहिं महिल सुबुह जो टाइम थो अचे पोइ बुखार थी थो वञे ॻोठ में घर में करियो पियो वञे ॻोठ में करियो पियो वञे हेॾो साहिबु राति जो अलाए केॾा केॾो वठी वियो सॼो सुबुह जो दर्द छुट छुट अचे नथो हाणे तव्हां इन हालत में उहिदेदार खां कहिड़ी उमेद रखंदा जिते तव्हां 1100-1200 जी इनरोलमेंट हुजे उतां जे करे 50 ॿारनि जी पोस्टर निकिरे तव्हां उॾण जो मक़ाम आहे न घटि में घटि 50% निकिरनि पथो निकिरनि त जेकॾहिं इन रेखे था निकिरनि उस्ताद त गवर्नमेंट तव्हांजो हिकिड़ो बि मुतालबो रिजेक्ट नथी करे सघे हिकिड़ो मुतालबो तव्हांजो रिजेक्ट नथी करे सघे सम्झो हिकिड़े दर्जे में पथो निकिरनि तव्हांजी सिंध मां केतिरा माण्हू निकिरनि कराची का घटी वांदी हूंदी केतिरो फील कंदा कराची खे हुननि खे ख़बर आहे पर पोइ माण्हू ईंदा उनखे ॿिन्ही पासनि खां फील करे छॾियऊं ऐं तव्हां हलिया विया त कंहिंखे बतऊं की कयो जेसीं बि बंदी न कंदा तेसीं गवर्नमेंट खे न झुकाए सघंदी अथनि उन करे वक़्तु अची वियो आहे जंहिंजो बुनियादु अची चुको आहे नई भारी जुड़ण जो तव्हां में ॿधी एको हिक ॿिए सां मिली करे मेल मुलाक़ात करे सुठी भारी जुड़ो जेका तव्हांजे हक़नि लाइ विढ़े तव्हां सभिनी जी महिरबानी अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो ऐं उमेद रखां थो त सुठी भारी जुड़ींदा ऐं तव्हां सभई उन में चूंडण में इनवाल्व हूंदा सारा मशवरा में शामिल हूंदा महिरबानी